ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 29/1/2025। अॼु मिठा मिठा बाप दर चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां पंहिंजे योग बल सां ई विक्रम विनाश करे पावन ठही पावन दुनिया ठाहिणी आहे। तव्हांखे इहे ई तव्हांजी सेवा आहे। असांजी सेवा छा आहे? बाबा जी यादि सां विक्रम विनाश करे ख़ुदि बि पावन ठहिणो आहे, ॿियनि खे बि पावन ठाहिणो आहे ऐं पावन दुनिया ठाहिणी। प्रश्न आहे, देवी देवता धर्म जी कहिड़ी विशेषता ॻाल्हि आहे? उत्तर आहे, देवी देवता धर्म ई ॾाढो सुख ॾियण वारो आहे। हुते दुख जो नाम निशान न आहे। तव्हां ॿार 3/4 सुख पाईंदा आहियो। अगरि अधु दुख अधु सुख हो, अधु सुख अधु दुख हो त मज़ो बि न अचे। ओम शांति। भगवान वाच्य भगवान ई सम्झाईंदा आहिनि कि कोई मनुष्य खे भगवान न चइबो आहे, देवताउनि खे बि भगवान न चइबो आहे। भगवान त निराकार आहे, उन्हनि खे कोई बि साकारी आकारी रूप न आहे। सूक्ष्म वतन वासियुनि जो बि सूक्ष्म आकार आहे, इन करे उन्हनि खे सूक्ष्म वतनवासी चईंदा आहियूं। हिते साकारी मनुष्य तन आहे, हिन करे हिनखे स्थूल वतन चइबो आहे। सूक्ष्म वतन में इहे स्थूल 5 तत्वनि जो शरीर हूंदो न आहे। इहा 5 तत्वनि जो मनुष्य शरीर हिते ई मिलंदो आहे। इनखे चइबो आहे मिट्टी जो पुतलो, है न। सूक्ष्म वतन वासियुनि खे मिट्टी जो पुतलो न चईंदासीं, उन्हनि खे फ़रिश्तो चइबो आहे। डीटी देवता धर्म वारा बि आहिनि मनुष्य ई, परंतु उन्हनि खे चईंदासीं दैवी गुण वारा मनुष्य। इहे दैवी गुण प्राप्त कया आहिनि उन्हनि शिव बाबा सां। दैवी गुण वारा मनुष्य ऐं आसरी गुण वारा मनुष्यनि में केतिरो फ़र्क़ु आहे। मनुष्य ही शिवालय व वैशालय में रहण लाइक़ु ठहींदा आहिनि। सत्युग खे चइबो आहे शिवालय। सत्युग हिते ई हूंदो आहे, कोई मूल वतन व सूक्ष्म वतन में न हूंदो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, उहो शिव बाबा जो स्थापना कयल उहो शिवालय आहे सत्युग। उहो कॾहिं स्थापना कंदा आहिनि? संगम ते। ये पुरुषोत्तम संगम युग आहे। हाणे इहा दुनिया आहे पतित तमो प्रधान, इनखे सतो प्रधान नई दुनिया न चईंदासीं। नई दुनिया खे सतो प्रधान चइबो आहे। उते पोइ जॾहिं पुराणी ठहींदी आहे त उनखे तमो प्रधान चइबो आहे। पोइ सतो प्रधान कीअं ठहींदी आहे? तव्हां ॿारनि जे योग बल सां सतो प्रधान ठहींदी आहे। योग बल सां ई तव्हांजा विक्रम विनाश थींदा आहिनि ऐं तव्हां पवित्र ठहींदा आहियो। पवित्रता जे लाइ पोइ ज़रूरु पवित्र दुनिया बि खपे। नई दुनिया खे पवित्र, पुराणी दुनिया खे अपवित्र चईंदासीं। पवित्र दुनिया बाप स्थापना कंदा आहिनि, पतित दुनिया रावण स्थापना कंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं कोई मनुष्य न ॼाणंदा आहिनि कि 5 विकार न हुजनि त मनुष्य दुखी थी करे बाप खे छो यादि करनि, है न। दुनिया में बाबा खे माण्हू छो यादि कंदा आहिनि? छो जी विकार आहिनि, है न। कोई अगरि विकार हुजो ई न त पोइ भॻवान खे यादि करण जी दरकार बि न रहे। त बाबा जी चवनि था कि बाप चईंदा आहिनि, मां आहियां ई दुख हरता सुख करता। रावण जो 5 विकारनि जो पुतलो ठाहे करे 10 शीश ठाहे ॾींदा आहिनि, 10 शीशनि जो। उन रावण खे दुश्मन सम्झी करे जलाईंदा आहिनि। सो बि ईअं न कि द्वापर आदि सां जलाइणु शुरू कयो आहे, न। जॾहिं तमो प्रधान ठहींदा आहिनि न
तॾहिं कोई मतांतर वारो वेही इहे नई ॻाल्हियूं कढंदो आहे। जॾहिं कोई ॾाढो दुखी थींदो आहे तॾहिं हुनजी एफिजी ठाहींदा आहिनि। त हिते बि मनुष्य खे जॾहिं ॾाढो दुखु मिलंदो आहे तॾहिं रावण जो बुत ठाहे करे जलाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे 3/4 सुखु रहंदो आहे, अगरि अधु दुखु हुजे त उहो मज़ो ई छा। बाप चईंदा आहिनि तव्हांजो इहो देवी देवता धर्म ॾाढो सुखु ॾियण वारो आहे। सृष्टि त अनादि ठहियलु आहे न, इहो कोई पुछी न सघंदो आहे कि सृष्टि छो ठही, पोइ कॾहिं पूरी थींदी, है न। इहो चकर त फिरंदो ई रहंदो आहे। शास्त्रनि में कल्प जी आयु लाखों वर्ष लॻाए छॾी अथनि। शास्त्रनि में कल्प जी आयु लाखों वर्ष लॻाए छॾी अथनि। ज़रूरु संगम बि हूंदो जबकि सृष्टि बदिलंदी, मतिलबु सृष्टि जे बदिलण जो समय बि त हुजिणो खपे न। अगरि लाखों वर्ष बि आहे कल्प त कॾहिं त संगम युग ते सृष्टि सुख जी थी हूंदी न। उहो त चईंदा आहिनि कृष्ण जी दुनिया में बि दुख हुयो त रावण जी दुनिया में बि दुख हुयो। हाणे जीअं तव्हां फील कंदा आहियो ईअं ई ॿियो कोई सम्झंदो न आहे। एतिरो बि न सम्झंदा आहिनि कि बचपन में राधे कृष्ण नाम आहे, पोइ स्वयंवर थींदो आहे त पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। ॿई अलॻि अलॻि राजधानी जा आहिनि, पोइ उन्हनि जो स्वयंवर थींदो आहे त लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं बाप वेही तव्हां सभिनि खे सम्झाईंदा आहिनि। बाप ई नॉलेजफुल आहे, ईअं न कि उहो जानी जाननहार आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो बाप त अची करे नॉलेज ॾींदा आहिनि न। नॉलेज पाठशाला में मिलंदी आहे। पाठशाला में एम ऑब्जेक्ट त ज़रूरु हुजणी खपे न। हाणे तव्हां पढ़ो था, छी दुनिया में राज्य न करे सघंदा आहियूं, राज्य कंदासीं गुल दुनिया में। राजयोग कोई सत्युग में थोड़ी सिखाईंदा, संगम ते ही बाप अची करे सभिनि खे राजयोग सिखाईंदा आहिनि। इहा बेहद जी ॻाल्हि आहे। बाप कॾहिं ईंदा आहिनि कंहिंखे बि पतो न आहे, घोर अंधियारे में आहिनि। ज्ञान सूर्य नाम सां जापान में उहो माण्हू पंहिंजे खे सूर्यवंशी कहलाईंदा आहिनि। वास्तव में सूर्यवंशी त देवी देवता ठहिया। सूर्यवंशियुनि जो राज्य सत्युग में हुयो। ॻायल बि आहे न, ज्ञान सूर्य प्रगटिया त भक्ति मार्ग जो अंधियारो विनाश। भक्ति मार्ग छा आहे? अंधियारो। नई दुनिया सो पुराणी दुनिया सो पोइ नई थींदी आहे। इहो बेहद जो वॾो घरु आहे। केतिरो वॾो मांडवो आहे। सूर्य चांद सितारा केतिरो कमु ॾींदा आहिनि न, मदद ॾींदा आहिनि। रात्रि जो ॾिसो ॾाढो कमु हलंदो आहे। ईअं बि कई राजा माण्हू आहिनि जो ॾींहं जो सुम्ही पिया हूंदा आहिनि, राति जो पंहिंजी सभा आदि लॻाईंदा आहिनि, ख़रीदारी कंदा आहिनि। इहा हाणे ताईं बि काथे काथे हलंदो आहे। मील शादी बि राति जो हलंदियूं आहिनि। इहा आहे हद जो ॾींहुं, इहा आहे हद जा ॾींहं राति दुनिया में। अॼुकल्ह त इहे ई आहे न, माण्हुनि जी ॾींहं जो सुबुह जो सुम्हो, राति जो जाॻंदा आहिनि। त अॼु वैसे बि हाणे ज़्यादातर उहो समय हले थो न। उहा आहे बेहद जी ॻाल्हि। इहे ॻाल्हियूं सवाइ तव्हांजे ॿियो कंहिंजी बुद्धि में न आहिनि। शिव बाबा खे बि ॼाणंदा न आहिनि। बाप हर ॻाल्हि सम्झाईंदा रहंदा आहिनि। ब्रह्मा जे लाइ बि सम्झायो आहे। प्रजापिता ब्रह्मा बाप जॾहिं सृष्टि रचंदा आहिनि त ज़रूरु कंहिंमें प्रवेश कंदा न। पावन मनुष्य त हूंदा ई आहिनि सतयुग में। कलयुग में त सभु विकार सां पैदा थींदा आहिनि। हिन करे पतित चइबो आहे न। मनुष्य चईंदा विकार बिगर सृष्टि कीअं हलंदी। अरे देवता आहिनि कि तव्हां चईंदा संपूर्ण निर्विकारी।
केतिरी शुद्धता सां उन्हनि जे मंदर आदि ठाहींदा आहियूं। ब्राह्मण बग़ैर कोई खे अंदरि अलाउ न कंदा आहिनि। वास्तव में हिन देवी देवताउनि खे विकारी कोई टच बि न करे सघंदो आहे। त हाणे जॾहिं असां देवी देवता ठहूं था त असांजी बुद्धि में कोई बि विकारी संकल्प मन बुद्धि हिकदमि शुद्ध हुजणो खपे। मन बुद्धि संस्कार हाणे असांजी आत्मा खे हिकदमि शुद्ध ठहिणो आहे। कोई बि विकार बुराई टच न करणो खपे। पोइ सत्संग में त हूंदा ई सुठी दुनिया। ऐं भक्ति मार्ग में बि माण्हू मंदरनि में कंहिंखे बि ईअं अचनि न ॾींदा आहिनि। परंतु अॼुकल्ह त पैसे सां सभु कुझु थींदो आहे। कोई घर में मंदर आदि रखंदा आहिनि त बि ब्राह्मणनि खे सॾु कंदा आहिनि। हाणे विकारी त उहे ब्राह्मण बि आहिनि, सिर्फ़ु नाम ब्राह्मण आहे। हीअ त दुनिया ई विकारी आहे। त पूजा बि विकारियुनि सां थींदी आहे। निर्विकारी किथां खां आया? निर्विकारी हूंदा ई आहिनि सतयुग में। ईअं न जो विकार में न वेंदा आहिनि उन्हनि खे निर्विकारी चईंदासीं। शरीर त पोइ बि विकार सां पैदा थींदो आहे न। बाबा हिकु ई ॻाल्हि ॿुधाई अथई कि सॼो रावण राज्य आहे। राम राज्य में संपूर्ण निर्विकारी, रावण राज्य में विकारी हूंदा आहिनि। सत्युग में पवित्रता हुई त पीस प्रॉस्पेरिटी बि हुई। तव्हां दिखलाए सघंदा आहियो सत्युग में हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। हुते 5 विकार हूंदा न आहिनि। उहो आहे ई पवित्र राज्य जो भॻवानु स्थापना कंदा आहिनि। भॻवानु पतित राज्य थोरी स्थापना कंदा। सत्युग में अगरि पतित हूंदा त पुकारदा न। हुते त कोई पुकारदो ई न आहे। पुकारण जी दरकार ई न आहे। सुख में कोई मूंखे यादि ई न कंदो आहे। परमात्मा जी महिमा कंदा आहिनि। सुख जा सागर, पवित्रता जा सागर। चईंदा बि आहिनि शांती हुजे। हाणे सॼी दुनिया में शांती मनुष्य कीअं कंदा? शांती जो राज्य त हिकु स्वर्ग में ई हुयो। जॾहिं कोई आपस में लड़दा आहिनि त सुलह शांति कराइणी हूंदी आहे। हुते त आहे ई हिकु राज्य, है न। हुते त आहे ई हिकु राज्य। शांति जो राज्य त हूंदो ई स्वर्ग में। बाप चईंदा आहिनि हिन पुराणी दुनिया खे हाणे ख़त्म थियणो आहे। हिन महाभारत लड़ाई में सभु विनाश थींदा। विनाश काले विपरीत बुद्धि अक्षर भी लिखल आहे। हिन समय अगर कोई परमात्मा सां विपरीत बुद्धि आहे त वो विनाश के प्राप्त कंदा। अर्थात दुनिया में जॾहिं बॉम्ब्स, भूकंप, बाढ़, नेचुरल क्लैमिटी, सिविल वॉर, त उन्हनि में वो मरी वेंदा। मतलब आत्मा जो शरीर, आत्मा ॾाढो दुखी थी करे शरीर छॾंदी। भले उन्हनि खे हिकु सेकेंड जी सम्झो बॉम्ब ब्लास्ट थियो। बॉम्ब ब्लास्ट में त सेकेंड में सभु ख़तमु थी वेंदो, लेकिन सेकेंड में बि उन्हनि खे ॾाढी जन्मनि जी भोगना भोगी आहे हीअं अनुभव थींदो। हिन विनाश काले विपरीत बुद्धि वारनि जो विनाश थींदो। विनाश समय जंहिंजी प्रीत बुद्धि हूंदी हाणे उन्हनि खे बाबा साथ वठी वेंदा। बाप चईंदा आहिनि हिन पुराणी दुनिया खे हाणे ख़त्म थियणो आहे। हिन महाभारत लड़ाई में सभु विनाश थी वेंदा। विनाश काले विपरीत बुद्धि अक्षर बि लिखल आहे न। बराबरि पांडव त हूंदा ई। तव्हां आहियो रूहानी पंडित, सभिनि खे मुक्ति धाम जो रास्तो ॿुधाईंदा आहियो न। उहा आहिनि आत्माउनि जो घर शांती धाम। इहा दुख धाम आहे। हाणे बाप चईंदा आहिनि हिन दुख धाम खे ॾिसंदे हुए बि भुलिजी वञो, है न। सदा पंहिंजे शांती धाम सुख धाम खे यादि करो। हाणे बाप चईंदा आहिनि बसि हाणे त असांखे शांती धाम में वञिणो आहे। इहा आत्मा चईंदी आहे। आत्मा
रियलाइज़ कंदी आहे, आत्मा की स्मृति आई, मां आत्मा आहियां। बाप चईंदा आहिनि मां जो आहियां जहिड़ो आहियां, ॿियो जहिड़ो आहियां उन रीति मूंखे ॼाणियो, ॿियो कोई सम्झी न सघे, तव्हांजे सवाइ तव्हां ई सम्झायो, तव्हांखे बि सम्झायो आहे, मां बिंदी आहियां। तव्हां इहे घड़ी घड़ी बुद्धि में यादि रखो कि असां 84 जो चक्कर कीअं लॻायो। इन में बाप बि यादि ईंदा, घर बि यादि ईंदो, चक्कर बि यादि ईंदो। ये वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी खे तव्हां ई ॼाणंदा आहियो। केतिरो वंडर आहे न, केतिरी लड़ाई आदि लॻी, सत्युग में लड़ाई आदि हूंदी ई न आहे, किथे राम राज्य किथे रावण राज्य। बाप चईंदा आहिनि हाणे तव्हां जीअं कि ईश्वरीय राज्य में आहियो, छो जी ईश्वर हिते आहे राज्य स्थापना करणु। ईश्वर ख़ुदि त राज्य कंदा न आहिनि, ख़ुदि राजा ई वठंदा न आहिनि, उहे निष्काम सेवा कंदा आहिनि, है न। उन्हनि खे पतो आहे राजा ई वठंदासीं त गवाईंदा बि। उचते उच भगवान आहे, सभी आत्माउनि जो पिता बाप आहे न। बाप चवण सां हिकदमि ख़ुशी जो पारो चढ़ंदो। अतीन्द्रिय सुख तव्हांजी अंतिम अवस्था जो ॻाल्हि आहे। जॾहिं इम्तिहान जॾहिं नज़दीक ईंदा आहिनि हुन समय सभु साक्षात्कार थींदो आहे। अतीन्द्रिय सुख बि ॿारनि खे नंबरवार आहे न। कोई त बाप जी यादि में ॾाढे ख़ुशी में रहंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे सॼो ॾींहुं फीलिंग रहे कि ओहो बाबा पंहिंजे तव्हां असांखे छा खां छा ठाहे ॾिनो। आपस में केतिरो न असां सुख सां मिलंदा आहियूं, आपस में केतिरो न असां सुख में मिलंदा आहियूं। बाप खे यादि कंदे प्रेम जा आंसू अची वेंदा आहिनि। कमाल आहे, तव्हां अची करे असांखे सभु दुखनि सां छुड़ाए छॾियो। विषय सागर सां खीर सागर में वठी था हलो न बाबा। ॾाढो ॾाढो शुक्रिया तव्हांजो। सॼो ॾींहुं फीलिंग रहणी खपे। बाप जंहिं समय तव्हांखे यादि बाबा जंहिं समय तव्हांखे यादि दिलाईंदा आहिनि त तव्हां केतिरा गदगद थींदा आहियो। शिव बाबा असांखे राजयोग सिखलाइनि था। बराबरि शिवरात्रि बि मल्हाइबी आहे, परंतु मनुष्यनि शिव बाबा जे बदिले श्री कृष्ण जो नाम ॾेई छॾियो अथनि। इहा ॾाढी वॾी एकेज भूल आहे। नंबर 1 गीता में ई भूल करे छॾी अथनि। ड्रामा ई अहिड़ो ठहियलु आहे। बाप अची करे इहा भूल ॿुधाईंदा आहिनि कि पतित पावन मां आहियां व श्री कृष्ण, तव्हांखे मां राजयोग सिखलायो। मनुष्यनि सां देवता ठातो हुयो न कल्प पहिरियों बि। गायन बि आहे न मुंहिंजो अकाल मूरत अजूनी मूरत। श्री कृष्ण जी महिमा थोरी करे सघंदा आहिनि, उहो त पुनर्जन्म में अचण वारो आहे। तव्हां ॿारनि में बि नंबरवार आहिनि जंहिंजी बुद्धि में इहे सभु ॻाल्हियूं रहंदियूं आहिनि। ज्ञान सां तव्हां ज्ञान सां गॾु चलन बि सुठी खपे। माया बि कोई कम न आहे। जो पहिरियों ईंदा उहो ज़रूरु एतिरी ताक़त वारा हूंदा। पाठधारी भिन्न भिन्न हूंदा आहिनि, है न। जो पहिरियों ईंदा उहो ज़रूरु एतिरी ताक़त वारा हूंदा। पाठधारी भिन्न भिन्न हूंदा आहिनि। हीरो हीरोइन जो पाठ भारतवासियुनि खे मिलियल आहे न। त तव्हांखे त सभिनि खे रावण राज्य सां छुड़ाईंदा आहिनि बाबा। ऐं तव्हां बि बाबा सां गॾु मददगार ठहींदा आहियो। श्रीमत ते तव्हांखे केतिरो बल मिलंदो आहे। माया बि ॾाढी वॾी दुस्तर आहे, हलंदे हलंदे धोखो ॾेई छॾंदी आहे। बाबा पोइ बाबा खे हलंदे हलंदे बाबा जा ॿार धोखो ॾेई छॾंदा आहिनि माया जे चक्कर में अची करे। माया अर्थात इहे ई उल्टी सुल्टी ॻाल्हियूं। बाबा प्यार जो सागर आहे त तव्हां ॿारनि खे बि बाप समान प्यार जो सागर ठहिणो आहे न। कॾहिं कड़वो न ॻाल्हाइणो आहे, कॾहिं कंहिंखे दुख न ॾियो। दुख ॾींदव त दुखी थी करे मरंदव। इहे आदतियूं सभु मिटाइणियूं आहिनि। गंदी ते गंदी आदत आहे विष सागर में गोतो खाइणु। गंदे खां गंदी आदत आहे
विष सागर में गोतो खाइणु। बाप बि चईंदा आहिनि काम मां शत्रु आहे, केतिरा ॿार मार खाईंदा आहिनि। कोई त ॿार बच्चियूं बच्ची खे चई ॾींदा आहिनि भल पवित्र ठहो। अरे पहिरियों ख़ुदि त पवित्र ठहो। बच्ची ॾेई छॾंदा ख़र्चे आदि जे बोझ सां ॿियो ई छुटा। छोजी सम्झ आहिनि पतो न हिन जी तक़दीर में छा आहे। घर बि कोई सुखी मिले न मिले। मतिलबु शादी जे लाइ अगरि बाबा जे घर में कोई ॿार अचणु चाहे त कई माउ बाप त चईंदा आहिनि हा हा भले वञे, अलाए असांखे घरु सुठो मिलंदो न मिलंदो। त बच्ची खे बि बाबा वटि मोकिले छॾंदा आहिनि, भले पवित्र रहे लेकिन ख़ुदि न रहींदा आहिनि। अॼुकल्ह ख़र्चो बि ॾाढो लॻंदो आहे न। ग़रीब माण्हू त झटि ॾेई ॾींदा, कोई खे पोइ मोह रहंदो आहे। अॻियां हिकु भीलणी ईंदी हुई, उनखे ज्ञान में अचनि न ॾिननि, छोजी जादू जो डर हुयो। भॻवान खे जादूगर बि चईंदा आहिनि न, रहम दिल बि भॻवान खे ई चईंदा आहिनि। श्री कृष्ण खे थोरी चईंदा। रहम दिल उहा जो बेरहमी सां छुड़ाए, बेरहमी आहे रावण। है न, केॾा दुनिया में माण्हू काम क्रोध लोभ मोह अहंकार वश केॾो परेशान था थियनि। त अहिड़ी आत्माउनि खे कोई आत्मा मोह वश पंहिंजे संबंधनि खे नथी भुलिजी सघे, शरीर बि ख़तमु थी वियो, त उन्हनि ते रहम करो, उन्हनि ते दया करो कि उहे बि उन्हनि आत्माउनि जे बंधन सां छुटिजी वञनि। सभी आत्माऊं बाबा जे संबंध सां जुटी वञनि, बाक़ी हिक ॿिए जे बंधन सां छुटी वञनि। पहिरियों आहे ज्ञान भक्ति पोइ वैराग्य। ईअं न कि भक्ति ज्ञान पोइ वैराग्य। ज्ञान जो वैराग्य थोरी चई सघंदा आहियूं। भक्ति जो वैराग्य करिणो हूंदो आहे। इन करे ज्ञान भक्ति वैराग्य इहे अक्षर राइट आहे। बाप तव्हांखे बेहद जो अर्थात पुराणी दुनिया जो वैराग्य कराईंदा आहिनि। सन्यासी त सिर्फ़ु घर बार सां वैराग्य कराईंदा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद। सन्यासी त सिर्फ़ु घर बार सां वैराग्य कराईंदा आहिनि। मनुष्यनि जी बुद्धि में वेंदो ई न आहे। भारत 100% सॉल्वेंट निर्विकारी हेल्दी हुयो। हाणे कॾहिं अकाले मृत्यु न थींदी हुई। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि जी धारणा ॾाढे थोड़नि खे ई थींदी आहे जो सुठी रीति सर्विस कंदा आहिनि। उहे ॾाढे साहूकार ठहींदा आहिनि। ॿारनि खे त सॼो ॾींहुं बाबा बाबा ई यादि रहणो खपे, परंतु माया करणु न ॾींदी आहे। बाप चईंदा आहिनि सतो प्रधान ठहिणो आहे त हलंदे फिरंदे खाईंदे मूंखे यादि करो। मां तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदो आहे, तव्हां यादि न कंदा आहियो। ॾाढनि खे माया जे तूफ़ान ॾाढा ईंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि इहे त थींदो। ड्रामा में नूंद आहे। स्वर्ग जी स्थापना त थियणी ई आहे। सदैव नई दुनिया त रही न सघंदी न, त नर्क बि ईंदो, पोइ स्वर्ग जी स्थापना बि थींदी। चक्र फिरंदो आहे, हेठि ज़रूरु उतरंदा। हर चीज़ नई खां पुराणी ज़रूरु थियणी आहे। हिन समय माया सभिनि खे अप्रैल फूल ठातो अथई। बाप अची करे गुल ठाहींदा आहिनि। अप्रैल फूल ठाहींदा आहिनि न, सभिनि खे कुझु कूड़ ॻाल्हाए करे पोइ उहो मञी वठंदा आहिनि त चईंदा आहिनि अप्रैल फूल ठही वियो। मतिलबु मुंहिंजी उन्हनि जी ॻाल्हियुनि में अची वियो। ईअं ई दुनिया वारे जी ॻाल्हियुनि में माण्हू अची वियो आहे। त बाबा चवनि था हिन समय माया सभिनि खे अप्रैल फूल ठातो अथई। बाप अची करे गुल ठाहींदा आहिनि। मतिलबु कंहिंखे ईअं माया उल्लू ठाहे छॾंदी आहे न सभिनि खे, ऐं बाप अची करे असांखे गुल फूल ठाहींदा आहिनि। है न, उहा फूल अप्रैल मतिलबु थींदो आहे खिलणु, ऐं उहा खिलणु मतिलबु खुलणु।
जीअं फूल खिलियल हूंदो आहे न, त फूल जो मतिलबु हिकु उल्लू ठाहिण बि थींदो आहे। फूल जो मतिलबु हिकु गुलाब, मतिलबु फूल गुलाब जो या कहिड़ो फूल बि ठहींदो आहे। त माया असांखे फूल अर्थात उल्लू ठाहिण वारो, उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ठाहे करे असांखे पंहिंजो ठाहींदी आहे, उल्टो ठाहींदी आहे। ऐं बाबा अची करे असांखे गुल गुल फूल ठाहींदा आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिकीले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पाप समान प्यार जो सागर ठहिणो, कॾहिं कंहिंखे दुख न ॾियणो, कड़वा शब्द न ॻाल्हाइणा, गंदी आदतियूं मिटाए ॾियणियूं, है न। कॾहिं कंहिंखे दुख न ॾियणो आहे, कड़वा शब्द न ॻाल्हाइणा आहिनि, गंदी आदतियूं सभु मिटाए ॾियणियूं। ॿियो आहे, बाबा सां मिठी मिठी ॻाल्हियूं कंदे हिन फीलिंग में रहणो आहे कि ओहो बाबा तव्हां असांखे छा खां छा ठाहे छॾियो, तव्हां असांखे केतिरो सुखु ॾिनो, बाबा तव्हां खीर सागर में वठी हलंदा आहियो, सॼो ॾींहुं यादि रहे। वरदाना, सर्व संबंध सर्व गुणनि जी अनुभूति सां संपन्न ठहिण वारा संपूर्ण मूर्त ठहो। संगम युक्त विशेष सर्व प्राप्तियुनि में स्वयं खे संपन्न ठाहिणो, इन करे सर्व खज़ाना सर्व संबंध सर्व गुण कर्तव्य खे साम्हूं रखी चेक करो, सर्व ॻाल्हियुनि में अनुभवी ठहिया आहियूं। सर्व खज़ाना सर्व संबंध सर्व गुण कर्तव्य खे साम्हूं रखी ॾिसो, असां सर्व ॻाल्हियुनि में अनुभवी ठहिया आहियूं। यदि कहिड़ी ॻाल्हि में बि अनुभव जी कमी आहे त हुन में स्वयं खे संपन्न ठाहियो। हिकु बि संबंध व गुण जी कमी आहे त संपूर्ण स्टेज व संपूर्ण मूर्त न कहलाए सघंदा। इन करे बाप जे गुण व पंहिंजे आदि स्वरूप जे गुणनि जो अनुभव करो, तॾहिं संपूर्ण मूर्त ठहींदो। स्लोगन आहे, जोश में अचण बि मन जो रोइणो आहे, हाणे रोइण जो फाइल ख़तमु करो। मनसा सेवा जे लाइ स्लोगन आहे, मनसा सेवा करण लाइ सर्व शक्तियुनि खे पंहिंजे जीवन जो अंग ठाहे छॾियो। सर्व शक्तियुनि खे पंहिंजे जीवन जो अंग ठाहे छॾियो। अहिड़े बाप समान परफेक्ट ठहो जो अंदर में कोई डिफेक्ट न रहे, तॾहिं श्रेष्ठ संकल्पनि जी एकाग्रता द्वारा मनसा द्वारा स्वतः सकाश फैलंदी, है न। असांजे अंदर कोई बि डिफेक्ट न रहे, तॾहिं असांजो संकल्प कंदासीं, उन द्वारा संकल्प जी एकाग्रता द्वारा मनसा द्वारा सकाश फैलंदी रहंदी। त चेक करो असांजे अंदर कोई डिफेक्ट आहे। वरदान बि हो न, सभु कमनि खे भरपूर करिणो आहे, मतिलबु ख़तमु करिणो आहे। सर्व गुण सर्व संबंध सर्व खज़ाना कर्तव्यनि खे साम्हूं रखी चेक करो, हर ॻाल्हि में अनुभवी आहियूं। ऐं मनसा सेवा जे लाइ स्लोगन बि आहे, हर शक्ति खे पंहिंजो अंग ठाहे छॾियो, जीवन जो अंग, है न। हिकदमि परफेक्ट ठही वञो, तॾहिं असां श्रेष्ठ संकल्पनि द्वारा सेवा करे सघंदासीं। ओम शांति। बाबा खे यादि करो।